इलेक्ट्रिसिटी फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स। बिजली इलेक्ट्रॉननि जे वहण खे बिजली चइबो आहे। इहा तवानाई जो हिकिड़ो क़िस्म आहे। तव्हांखे ख़बर आहे त मादो एटमनि जो ठहियलु आहे। सो एटम इज़ द बेसिक यूनिट ऑफ मैटर। मादे जो बुनियादी एको एटम आहे जेको तमामु नंढड़ो ज़रड़ो हूंदो आहे। एटम इज़ मेड अप ऑफ इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन। ऐं एटम पाण बि कुझु ज़रड़नि जो ठहियलु आहे जंहिंखे असां इलेक्ट्रॉन, प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन चवंदा आहियूं। प्रोटॉन एंड न्यूट्रॉन्स आर इनसाइड द न्यूक्लियस। प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन जेके हूंदा आहिनि न्यूक्लियस में अंदरि हूंदा आहिनि। न्यूक्लियस यानी मर्कज़ एटम जे विच ते थींदो आहे ऐं प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन उन में अंदरि हूंदा आहिनि। प्रोटॉन इज़ पॉजिटिवली चार्ज्ड पार्टिकल। प्रोटॉन हिकु मुस्बित या पॉजिटिव चार्ज वारो ज़रड़ो हूंदो आहे। न्यूट्रॉन हैज़ नो चार्ज। न्यूट्रॉन जेको हूंदो आहे उन ते का बि चार्ज न हूंदी आहे, यानी उहो बग़ैर चार्ज वारो ज़रड़ो आहे। उन खां सवाइ इलेक्ट्रॉन इज़ नेगेटिवली चार्ज पार्टिकल ऑफ एटम। इलेक्ट्रॉन जेको आहे उहो काटू चार्ज वारो ज़रड़ो आहे जेको एटम में हूंदो आहे। इलेक्ट्रॉन जी जेका जॻह आहे उहो इलेक्ट्रॉन हमेशह मूव्स इन द शेल आउटसाइड ऑफ न्यूक्लियस। उहो शेलनि में न्यूक्लियस जे ॿाहिरां हमेशह हरकत कंदो रहंदो आहे। करंट छा खे चवंदा आहियूं? हाणे चवंदा बिजली ते। फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स। जॾहिं इलेक्ट्रॉन वही हले, जेको ज़रड़ो पढ़ियोसीं न उहो वही हले त छा चवंदासीं? इहा करंट आहे। सर्किट छा आहे? पाथवे ऑफ इलेक्ट्रॉन। इलेक्ट्रॉन जे रस्ते खे असां सर्किट चवंदा आहियूं, जीअं तार आहे, बोर्ड आहे या ॿियूं जेके बि शयूं जंहिंमां इलेक्ट्रॉन वहे। कंडक्टर सबस्टेंस थ्रू विच करंट कैन पास। उहे मटीरियल जंहिंमां करंट या बिजली गुज़री वञे उनखे कंडक्टर चइबो आहे, जीअं लोह। इंसुलेटर मटीरियल थ्रू विच करंट कैन नॉट पास। अहिड़ो मटीरियल जंहिंमां करंट न गुज़री सघे, जीअं रबड़ या काठी वग़ैरह।